ठट्टो मां जेएम जोखियो जी रिपोर्ट मूजिब घारो में शहीद थियल सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो खे इंसाफ़ ॾियारण लाइ सचवा जे सीनियर वाइस चेयरमैन मौलवी मोहम्मद कासिम चांडियो, अदीब खलील चांडियो, सचवा ज़िलो ठट्टो जे सदर सिकंदर चांडियो, फराज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो IG ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो हो, पर उन वाक़े जी पुलिस अमलदारनि जांच ई न कई। पुलिस जवाबदारनि खिलाफ़ अञा ताईं कार्रवाई नाहे कई ऐं शहीद सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो खे इंसाफ़ ॾियारण में नाकाम थी वई आहे। शहीद खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ सचवा जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं इंसाफ़ मिलण ताईं ही जिदोजहद जारी रहंदी। उन मौके ते सिंध जे मशहूर अदीब खलील चांडियो चयो त शहीद सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो जो क़त्ल केस मुलविस जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल करे उन खे सख़्त सज़ा ॾिनी वञे।